नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीटीआई ते ममनून फंडिंग साबित थी वई। इलेक्शन कमीशन पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी 3 रुकनी बेंच पीटीआई ममनून फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो, जंहिं में चयो वियो आहे त तहरीक इंसाफ़ ते ममनून फंडिंग साबित थी चुकी आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त पीटीआई खे इबराज ग्रुप समेत परॾेही कंपनियुनि खां फंडिंग मिली। पीटीआई इलेक्शन कमीशन का पंहिंजा 16 अकाउंट लिकाया। पीटीआई चेयरमैन इमरान खान इलेक्शन कमीशन में मिस डिक्लेरेशन जमा करायो। पीटीआई चेयरमैन जो सर्टिफिकेट ग़लत हो। इमरान खान बयाने हलफ़ में कूड़ ॻाल्हायो। इलेक्शन कमीशन जे मुतफ़िक़ा फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त पीटीआई एलएलसी ज़रिए अमेरिका खां फंडिंग वरिती। पीटीआई आर्टिकल 17 जी भञकड़ी कई आहे। कमीशन मुतमइन आहे त मुख़्तलिफ़ कंपनियुनि खां ममनून फंडिंग मिली आहे। पीटीआई शुरूआती तौर 8 अकाउंट्स की तस्दीक कई। पीटीआई 34 परॾेही कंपनियुनि खां फंडिंग वरिती। इलेक्शन कमीशन पीटीआई के शोकास नोटिस जारी करे पुछाणो कयो आहे त तव्हांजा छो न फंड ज़ब्त कया वञनि। इलेक्शन कमीशन पीटीआई परॾेही फंडिंग केस जे फ़ैसिले जी कॉपी वफ़ाक़ खे मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे।